नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया विशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। काबिल एयरपोर्ट ते सिक्योरिटी सूरत हाल ख़राब थियण दफ़े खां पोइ एयरपोर्ट खे बंदि कयो वियो। समूरियूं कमर्शियल तोड़े आलमी उॾामूं बंदि कयूं वयूं। काबिल एयरपोर्ट ते अमेरिकी फ़ौज जी फायरिंग 5 ॼणा मारिजी विया। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। माण्हुनि में भाॼ अमेरिकी फ़ौज पंहिंजनि शहरनि खे कढण लाइ हामिद करज़ई एयरपोर्ट सिक्योरिटी संभाले वरिती। PIA बि ऑपरेशन मुअतल करे छॾियो। तालिबान अफ़गानिस्तान में 20 वरियनि खां हलंदड़ जंग ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। आलमी बिरादरी सां गॾिजी हलणु चाहियूं था, तालिबान जो ऐलान। अफ़गानिस्तान में नओं हुकूमती निज़ाम जल्द वाज़े थी वेंदो। तालिबान कंहिंखे नुक़सानु पहुचाइणु नथा चाहिनि। हर क़दम ज़िम्मेवारी सां खंयो वेंदो। आलमी बिरादरी सां लाॻापा चाहियूं था। अफ़गानिस्तान जी ज़मीन कंहिं जे इस्तेमालु थियणु न ॾिनी वेंदी। तालिबान तर्जुमान मोहम्मद नईम जो परॾेही ख़बरूं इदारे खे इंटरव्यू चवे थो, चाहियूं था त ॿियो केरु मुल्क असांजे मामलनि में मुदाख़िलत न करे। उमेद त परॾेही क़ुवतूं अफ़गानिस्तान में नाकाम तजुर्बो न वरजाईंदियूं। समूरनि अफ़गान अॻवाननि खे तहफ़ुज़ ॾियण जी ज़मानत ॾियूं था। अफ़गानिस्तान में औरतुनि जे हक़नि जो एहतराम कंदासीं। अफ़गान सदर अशरफ गनी मुल्क छॾण जी तस्दीक़ करे छॾी। अशरफ गनी चयो आहे त शहरनि जी जान बचाइण लाइ मुल्क छॾियो आहे। तालिबान तलवार ऐं बंदूक जे ज़ोर ते फ़ैसिलो वरितो। हाणे शहरनि जी इज़त ऐं मिल्कियतुनि जा ज़िम्मेवार ख़ुदि आहिनि। अफ़गान अॻवान जे आला वफ़द जी इस्लामाबाद में परॾेही आफ़ीस आमद। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी सां मुलाक़ात। अफ़गानिस्तान जी सूरतहाल बाबति ख़्यालनि जी ॾेवट। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चवे थो, अफ़गानिस्तान बाबति पाकिस्तान जी पोज़ीशन वाज़े आहे। चाहियूं था त अफ़गानिस्तान में माण्हू ज़िंदा रहनि ऐं तरक़ी कनि। घरू वेड़ नथा चाहियूं। ज़रूरी आहे त सभु गॾिजी अफ़गानिस्तान ऐं ख़िते जी बहितरी लाइ हिकमत अमली वाज़े कयूं। असांजो हतमी मक़सदु पुरअमन, मुतहद, जमहूरी, मुस्तहकम ऐं ख़ुशहाल अफ़गानिस्तान आहे। अफ़गानिस्तान में ग़ुलामी जूं ज़ंजीरूं टुटी वयूं, पर ज़हनी ग़ुलामी नाहे टुटी। 25 सालनि खां ख़्वाहिश हुई त मुल्क में हिकु जहिड़ो निसाब हुजे। माण्हू चवंदा हुआ त हिकु जहिड़ो तालीमी निसाब मुमकिन नाहे। माज़ी जे निसाब सबबि मुआशिरो ॿिनि तबक़नि में विरहाइजी वियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो सॼे मुल्क में हिकु जहिड़ो तालीमी निसाब जारी करण वारी तक़रीब खे ख़िताब। मुल्क में पहिरियों भेरो हिकु जहिड़ो निसाब लागू कयो पियो वञे। हिकु जहिड़ो तालीमी निसाब हिकु तमामु वॾो क़दम आहे। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब चवे थो, नओं निज़ाम लागू करण सां केतिरनि ई चैलेंज खे मुंहुं ॾियणो पियो। तालीम जे मैदान में अञा बि केतिरा ई इम्तिहान आहिनि। तब्दीली जे अमल केतिरनि ई मरहलनि मां गुज़रणो पियो। जस्टिस अहमद अली शेख सुप्रीम कोर्ट जो इल्हाक़ जज मुक़रर। नोटिफिकेशन जारी। सदर आरिफ अलवी जी मंज़ूरी खां पोइ नोटिफिकेशन जारी कयो वियो। जुडिशियल कमीशन इल्हाक़ जज मुक़रर करण जी सिफ़ारिश कई हुई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां DG एंटी नारकोटिक्स फोर्स मेजर जनरल गुलाम शबीर नारे जो मुलाक़ात। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध पुलिस मंशियात ऐं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। सिंध खे मंशियात खां पाक करणो आहे। ऑपरेशन में ANF पुलिस जी सपोर्ट करे। DG एंटी नारकोटिक्स फोर्स वॾे वज़ीर खे ख़ातिरी कराई त ANF सिंध खे मंशियात खां पाक करण में पंहिंजो किरदारु अदा कंदी। अफ़गान सरकार असांजी ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾे हा त हालतूं तब्दील हुजनि हा। आलमी बिरादरी ऐं अफ़गान धड़नि सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो बयान। चवे थो, पाकिस्तान अफ़गान मसइले जे हल लाइ कमु करे रहियो आहे। आलमी दुनिया खे घुर्जे त अहिड़ियुनि हालतुनि में पाकिस्तान जो साथ ॾे।
मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वायरस खे वधीक 72 मरीज़ फोत हयात विञाईंदड़नि जो अंग 24,478 थी वियो 24 कलाकनि दौरान 3,699 नवां केस रिपोर्ट मजमूई अंग 11,02,079 थी वियो हेल ताईं 9,99,013 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया कोरोना वायरस जी शरह 6.8% रही सिंध समेत सॼे मुल्क में करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढण जो सिलसिलो हलंदड़ आज़ादारी सीनाज़नी नोहा ख़्वानी